नाज़रीन, हैदराबाद में ट्रैफिक जी मौजूदा सूरत हाल अवाम के पेश ईंदड़ परेशानियुनि ऐं ट्रैफिक जी अवामी रवैयनि बाबत SSP ट्रैफिक रसूल बख्श सियाल सां SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त तव्हांखे ॾेखारियूं था। हैदराबाद में ट्रैफिक के वधंदड़ मसइलनि के मद्देनज़र रखंदे असां हींअर मौजूद आहियूं SP हैदराबाद ट्रैफिक रसूल बख्श सियाल साहब सां अचो उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। तो हैदराबाद में जेके मौजूद सिग्नल आहिनि उहे तक़रीबन गैरफ़ाल आहिनि। हैदराबाद में जेके पार्किंग एरिया आहिनि, नो पार्किंग एरिया, उते तक़रीबन माण्हुनि जूं गाॾियूं बीहारणु, माण्हुनि जो ट्रैफिक एहलकारनि सां कहिड़ो रवैयो आहे ऐं ट्रैफिक एहलकारनि जो माण्हुनि सां छा रवैयो आहे, इन बाबति अचो ॻाल्हि ॿोल कयूं था। हैदराबाद में ट्रैफिक के हवाले से असांजा तकरीबन अॼु बि चुप ताज़िया जो प्रोग्राम है जैमें 150 जवान ऐं ऑफिसर्स लगल आहिनि ऐं सिंगल जेको आहे असांजे गुल सेंटर ते जेको लगल आहे कैंट जो, उहो सुठे नमूने सां बहितर नमूने सां कमु करे पियो। बाक़ी असांजी गिद्दू चौक ते ज़रूरत आहे, उते इन जी कंडीशन सही न आहे, उन जे लाइ लिख पढ़ कई आहे त इनखे बि वर्किंग कंडीशन में आंदो वञे। बाक़ी पब्लिक के भी असांजी बार बार स्टाफ के ये हिदायतूं आहिनि त बाबा उन सां रवैयो तव्हांजो बिहेवियर सही हुजे, इखलाक सां ॻाल्हायो, अदब सां ॻाल्हायो, ताकि कंहिंजी का दिल आज़ारी न थिए। नो पार्किंग जेके बोर्ड वग़ैरह लॻल आहिनि, पोइ कुझु ॿाहिरां माण्हू बि अचनि था जेके नो पार्किंग के कोन था ॾिसनि, गाॾियूं बीहारे था छॾनि, उन जे लाइ असांजे लिफ्टर हिते आहिनि जेके उनखे खणी साइड ते कयो वेंदो आहे। अहिड़ो को ख़ासि इशू कोन्हे। बाक़ी थोड़ा घना जेके इशू थियनि था उनखे असां सॉल्व कयूं पिया, कोशिशि कयूं पिया त उहे हल थियनि। जीअं वॾा मॉल आहिनि, मिक्स बचत थी वियो, दाऊद मॉल थी वियो, उन जगह ते जेको ट्रैफिक जो इशू आहे तमामु घणो आहे। उते तक़रीबन ट्रैफिक एहलकार असांखे नज़र न ईंदा आहिनि जेके गाॾियुनि जी आमद रफ़्त खे जारी रखनि। गिद्दू चौक वेझो हिकिड़ी नंढड़ी होटल आहे ब्रिज फिश जे नाले, उन जे अॻियां नो पार्किंग जो बोर्ड लॻाए उते ट्रैफिक एहलकार बीहारिया आहिनि, जिथे बिल्कुलु रोड ब्लॉक आहिनि, जंहिंजी मुनशानगी कई उन जगह ते कुझु बि अमल न आहे। इन जी छा वजह आहे? अच्छा, जो गिद्दू वारी जगह तव्हां ॻाल्हि की चौक वारी, उते इशू थियो, को कंप्लेन थी असांखे त साईं हिते फिश पॉइंट ते नो पार्किंग जो बोर्ड लॻल कोन्हे को, त हुअणु खपे, छो हिते रोड तमामु सवड़ो आहे। उन करे असां उते नो पार्किंग जो बोर्ड बि लॻाए छॾियो आहे। जिथे जिथे इशू अचनि था, जिथे का कंप्लेन थिए थी, त उते असां कोशिशि करे इहे बोर्ड वग़ैरह बि उते लॻारायूं था। ऐं जेके मॉल वग़ैरह आहिनि उते बि हुननि जा पंहिंजा बि सिक्योरिटी वारा आहिनि, असांजा जवान बि हुन सां गॾु हूंदा आहिनि त हिनखे सिक्योरिटी जेका असां सही नमूने सां हिते पार्किंग करायो, को बि रोड वग़ैरह जी जाम न थिए, जीअं अचण वञण वारनि माण्हुनि खे तकलीफ़ न थिए, उहो आराम सां अचनि, पंहिंजूं गाॾियूं साइड करे बीहारीनि ऐं पंहिंजो ख़रीदारी करे वापसि हलिया वञनि। असांजा जेके पुलिस जा जवान उते लॻल आहिनि नो पार्किंग ते, महिरबानी करे उन्हनि जो बि थोरो ख़्यालु कयो त हू जेके 24 कलाक उते बीठा आहिनि तव्हांजी पब्लिक जी ख़िदमत जे लाइ, त घटि में घटि उन सां रवैयो त सुठो रखनि। नौजवान छोकिरा आहिनि, जज़्बात में अचनि था, कुझु ॻाल्हाए बि वञनि था, त असां स्टाफ खे बि सम्झायो आहे ऐं पब्लिक खे बि इहा असांजी गुज़ारिश आहे त उहे बि सुठे नमूने सां ऐं पंहिंजो ट्रैफिक जे जवाननि सां उनजी हिम्मत अफ़ज़ाई कनि, सुठे कम ते हुनजी हिम्मत अफ़ज़ाई कनि, ऐं जेकॾहिं को ग़लति कमु आहे त असांजा फ़ोन नंबर उनखे मिलियल आहिनि, असांखे शिकायत कनि, असां उनजो हज़ालो कयो वेंदो। कुझु ट्रैफिक पुलिस एहलकार चांहि पाणी जे हवाले सां आहिनि कुझु बदनाम, उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हां छा कहिड़ी कार्रवाई? बसि उन्हनि जे ख़िलाफ़ बि का इंक्वायरी अचे थी, का शिकायत अचे थी त उन लाइ एक्शन खणूं था, उनखे सस्पेंड कयूं था। उन ते जेके इल्ज़ाम आहिनि उहे जेके न सही साबित थियनि था त उन ते इंक्वायरी आहे, उनखे शोकास ॾियूं था, उन जूं के सर्विस में मारियूं था, उनखे पनिशमेंट मिले थी। जी रसूल बख्श सियाल साहब जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन कुझु अवाम खे बि तंबीह कई, कुझु पंहिंजे एहलकारनि जे हवाले सां बि हुन ॿुधायो त जंहिंजी शिकायत ईंदी बिल्कुलु उन जे ख़िलाफ़ु कानून मूजिबि कार्रवाई कई वेंदी।